भिटशा में खबर शामिल कंदासीं त हाला ऐं भिटशा में रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में अमन अमान बरक़रार रखण लाइ SSP मटियारी जी अॻवानी में पुलिस पारां फ्लैग मार्च कयो वियो आहे। SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जे अॻवानी में DSPs ऐं SHOs ते मुश्तमिल तक़रीबन 2 दर्जन पुलिस मोबाइलनि सां फ्लैग मार्च कयो वियो। ज़िले अंदरि वधंदड़ बदअमनी ते कंट्रोल करण लाइ भिटशा ऐं हाला शहर में गश्त कयो वियो। SSP मटियारी जी अॻवानी में पुलिस पारां भिटशा जे तंबूरा चौक, टंडो आदम रोड, शाह हबीब चौक ऐं रोडनि ते मार्च कयो वियो, जॾहिं त हाला बाईपास खां दरगाह रोड, मार्केट रोड, हाला पुराणा रोड, कोट रोड, जित नाका ऐं ॿियनि हंधनि ते मार्च कयो वियो। इन मौक़े ते SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जो चवणु हो त ज़िले अंदरि रमज़ान शरीफ़ जे महीने में अमन अमान जी बहाली लाइ फ्लैग मार्च कयो वियो आहे। ॾोहारियुनि समेत समाजी बराइनि ऐं मंशियात जे कारोबार में मुलविस जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।